जेके हिनखे दुआ भी कन था, ताउन भी कन था, जो हेडो प्यारो प्यारो खूबसूरत प्रोग्राम पांजे बाबे जी शादी में न, पुट जे अकीके में न, कहीं बे दुनिया जे मकसद जे ला न, सिर्फ इन्हीं जे ला त रसूलुल्लाह जो मिलाद आ। अल्लाहु अकबर। या रसूल अल्लाह, हक चार यार। अज़ीज़ान गिरामी, इन्हीं मौजू के अल्लाह ताला कुरान करीम में बयान कयो आ, जेका मूं तव्हां जे आॾो आयत तिलावत कई। अचो तो उन आयत जो तर्जुमो पढ़ो ऐं महबूब जे मीलाद जो बटड़े ॻाल्हियूं कयूं त जी इंशा अल्लाह ताला तव्हां जी असां जी दिल त अॻे ई ख़ुशि आहे, पर वधीक ख़ुशी हासिल थी पवे। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। खुली चो सल्लल्लाहु। अल्लाह ताला जल्ल जलालहु अम्मन वालू पांजे कलामे मजीद में इरशाद फरमायो, लक़द मन्नल्लाहु अलल मुअ्मिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलालिम मुबीन। सुभान अल्लाह। जोर सा अल्लाह ताला फरमायो, लक़द मन्नल्लाहु अलल मुअ्मिनीना, बिला शक अल्लाह ताला जल्ल जलालहु अम्मन वालहु ईमान वारन जे मथा एहसान फरमायो। कुरान शरीफ जो लफ्ज़ा लक़द मन्नल्लाहु अलल मुअ्मिनीन, अल्लाह ताला भला इए चवे हा, लक़द मन्नल्लाहु अलल मुस्लिमीन, अल्लाह ताला मुसलमानन ते एहसान कयो, पर हिते मुसलमान जो लफ्ज़ ना है, हिते मोमिन जो लफ्ज़ आ। छा जो लफ्ज़ आ? या अल्लाह ताला जल्ल जलालहु मन वालू फरमाए त मां थोरो इंसानन ते कयो आ। अल्लाह ताला इंसान जी भी गाल कोन तो करे, छो त इंसान में हर फिरको, हर मजहब, हर जमात शामिला। अल्लाह ताला उन्हनि जी गाल कोन थो करे, बल्कि अल्लाह ताला फरमाए तो लक़द मन्नल्लाहु अलल मुअ्मिनीन, बेशक अल्लाह ताला जल्ल जलालहु अम्मन वालहु मोमिनन जे मथा एहसान फरमायो आ। मोमिन कंहिंखे चइबो आ? खुद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आ, ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। रसूलुल्लाह फरमाइन था, अवां मजा ऐसी तई केर भी मोमिन लथो बढ़जी सके जैसी तई मां मोहम्मद करीम के पंहिंजे अब्बे खां, अम्मे खां, औलाद खां, भाउरन खां, मिटन खां, माइटन खां, हत्ता पंहिंजे नफ्स ऐं जान खां, बल्कि पूरी दुनिया खां वधीक मूंसां प्यार करे। मोमिन उहो आ जेको रसूलुल्लाह सां मोहब्बत करे। ला युमिन अहदुकुम हत्ता अकून अहब्ब, अहब्ब इस्म तफजील जो सीगो आ। इन जी माना है मोहब्बत खाली न,
मोहब्बत न बलक अहब वधीक मोहब्बत करे सबन खां वधीक मोहब्बत करे पीउ खां वधीक पुट खां वधीक कारोबार खां वधीक मुर्शिद खां वधीक दोस्तन मिटन माइटन खां वधीक पर हत्ताक पंहिंजे नफ्स खां ई पंहिंजे वजूद खां बि वधीक रसूलुल्लाह सां मोहब्बत करे ओ आ मोमिन। हाणे जॾहिं मोमिन जी इहा डेफिनेशन थी वई त मोमिन उहो हूंदो आहे जो हर शइ खां वधीक रसूलुल्लाह सां प्यार कंदो आहे। अल्लाह ताला फरमाए थो जेको रसूलुल्लाह सां हर शइ खां वधीक प्यार कंदो आहे मुंहिंजो थोरो बि उन्ही ते आहे त मां उन ॾे रसूलुल्लाह मोकिलियो आहे। आम मखलूक ते थोरो कोन्हे बल्कि उन्हीं ते थोरो आहे जेके मुस्तफ़ा सां प्यार कनि था। हाणे मां सम्झां थो त मसइलो बिल्कुलु आसान थी वियो त मोमिन उहो आहे जेको वधीक रसूलुल्लाह सां हर शइ खां हत्ताक पंहिंजे नफ्स ऐं जान खां बे वधीक प्यार करे जेको वधीक पंहिंजे नफ्स खां प्यार कंदो उहो मोमिन आहे ऐं थोरो बि उन्हीं ते आहे ऐं यकीनन उन्हीं थोरे खे ॻाइण वॼाइण वारो बि उहो मोमिन आहे। मीलाद बि उहो ई मल्हाईंदो आहे जेको रसूलुल्लाह सां मोहब्बत कंदो आहे। जेकॾहिं मोमिन खे महबूब सां मोहब्बत न हुजे त रसूलुल्लाह जो मीलाद छो मल्हाए? मीलाद त इन्हीअ करे थो मल्हाए जो हुन जी आका सां मोहब्बत आहे त ही मुंहिंजे हबीब जे आमद जो ॾिहाड़ो आहे। हिन ॾिहाड़े हबीब करीम दुनिया में तशरीफ़ फरमा थिया। खुदा जो हबीब हिते तशरीफ़ वठी आया तंहिंजे करे हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जे इन अचण वारे ॾिहाड़े खे खूब सूरत तरीन तमाम सुहिणे अंदाज़ में मल्हाया। जेतिरी मुंहिंजी ताक़त हुजे जेतिरो मुंहिंजो वस हुजे ओतिरो पिंडाल खे सजाए ज़िक्र रसूल ॿुधां हुज़ूर जी आमद जो ज़िक्र ॿुधां छो त मूंखे रसूलुल्लाह सां प्यार आहे। इन खे बिदअत कोन चइबो हराम कोन चइबो नाजायज़ कोन चइबो कंहिं किताब में इन खे तलाश न कबो हिन दिलि खां पुछबो जेकॾहिं तोखे रसूलुल्लाह सभिनि खां प्यारो आहे त तोखे रसूलुल्लाह जो ज़िक्र बि सभिनी खां वधीक प्यारो लॻणु खपे। हर ॿोली में पहाको हूंदो आहे कहावत हूंदी आहे। अरबी में भी हिकिड़ी कहावत आहे मन अहब्ब शैअन अक्सर ज़िक्रुहु। केर भी माण्हू जेकॾहिं कंहिं सां मोहब्बत कंदो आहे त उहो मोहब्बत करण वारो उन पंहिंजे महबूब जो अक्सर ज़िक्र कंदो आहे। जैसा प्यार होंदो आ तजारत पेशा माण्हू खे तिजारत सां प्यार आहे उहे पंहिंजो सॼो ॾींहुं वापार जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। सटे वारा सटे सां वार कनि था उहे सटे जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। सूद खोर सूद खाई माण्हुनि जूं रत चूसींदा आहिनि उहे सूद जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। प्लाटिंग करण वारा शहर में बिल्डिंग बनाइण वारा उन्हनि जो पंहिंजे कारोबार सां प्यार आहे उहे 24 कलाक वेहंदा उन्हीं सां प्यार जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। अॼुकल्ह आम तरह सां सभु कंहिंखे मोबाइल सां प्यार आहे। उन्हीं मोबाइल जा ही किथां वरितो थी केतिरे वरितो थी हिन में कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम आहिनि ही किथां थो मिले पियो छो त उन सां प्यार आहे। ऐं सुन्नी मोमिन मुस्लमान खे रसूलुल्लाह सां प्यार आहे। हर माण्हू जैसा प्यार कंदो आहे उन्हीं जो ज़िक्र कंदो आहे लेकिन आशिक़ रसूल सुन्नी मुस्लमान जेको हूंदो आहे वो रसूलुल्लाह जो ज़िक्र कंदो भी आहे ॿुधंदो भी आहे। ऐं हुन जी दिलि चवंदी आहे त मां त ॿुधायां थो पर ॿियनि खे बि ॿुधायां माण्हुनि खे गॾु कयां माण्हुनि खे जमा कयां माण्हुनि खे सुहिणे नमूने सां विहारे हबीब करीम जो ज़िक्र ख़ैर थिए। अॼुकल्ह त माण्हू मैसेज हलाइनि था मैसेज। बाबा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो मीलाद कोन मल्हायो अबू बकर सिद्दीक़ कोन मल्हायो उमर फारूक कोन मल्हायो उस्मान गनी कोन मल्हायो अली अल मुर्तज़ा कोन मल्हायो। हे मेमण ॻोठ जी मीलाद कमेटी जा नौजवान चरिया थिया आहिनि उहे छो था मल्हाइनि? छा अबू बकर खां वधीक खे मोहब्बत आहे? मुंहिंजा प्यारा दोस्त अच मां तोखे हवालो पेश कयां
जेके चवन था त माज़ अल्लाह नबी करीम जी ज़ात बाबरकात पांजो मीलाद कोन मल्हायो आ, ये जाहिल हमन के का खबर काने का। बुखारी शरीफ जी हदीस पाका तो मुझे प्यारे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात 25 साल जेका जिंदगी 23 साल जेका जिंदगी गुजारी नबूवत वारी, यानी ऐलाने नबूवत खां बाद वींदे विसाल शरीफ ताईं 23 साल मुझे नबी पाक जी जिंदगी आ। पर अल्लाह जे हबीब पाक उन 23 सालन में हर सूमर जे दिहाड़े पाण रोज़ो रखंदा हा, वरी ॿिए सूमर ते 3 ते 4 ते अवां सबन के खबरात महीने में मुजादा 4 मरतबा सूमर ईंदो आ। 4 मरतबा, घणा मरतबा बाबा? साल में घणा महीना? 4 12 ॻाल्हायो। हिकड़े साल रसूलुल्लाह 48 रोज़ा रखिया, हर सूमर ते रोज़ो। वरी ॿिए साल 3 साल, 4 साल, 5 साल तां त 23 साल मुसलसल नबी करीम बिना नागे जे हर सूमर ते रोज़ो रखंदा हा। 23 सालन में कुल घणा मरतबा थिया? मूंखे याद आहिनि 100 न बाबा चाचा चे भेड़ा 100 की थिया। 23 साल में 100 किथे थींदा? 23 सालन में थींदा 1104 मरतबा। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। हिकड़े साल में 48 दफ़ा, हिकड़े साल में त पोइ 23 साल में 100 दफ़ो। मेमण आयो तो होशियार हिसाब जा, पोइ तेरा छो भुलजी पियो तो? 1104 मरतबा, 1104 मरतबा मुझे महबूब 23 सालन में 1104 मरतबा सूमर जो रोज़ो रखियो। साहबा किराम पुछन था, या रसूल अल्लाह जुम्मे जो तव्हां रोज़ो कोन रखियो, छंछर जो कोन रखियो, अंगारे जो कोन रखियो, अरबा जो कोन रखियो, खमीस जो कोन रखियो, जुम्मे जो कोन रखियो, पर अव्हां बिना कंहिं नागे जे हर सूमर जो रोज़ो रखंदा आहियो। छाजे करे? सूमर में कहिड़ी खूबी आ? बुखारी शरीफ जा लफ्ज़ हन, मुस्तफ़ा फरमाइन था, फी है वुलिदतो, सूमर जे दिहाड़े इन्हीअ जे करे मां मुहम्मद रोज़ो रखंदो आहियां जो इहो मुंहिंजे मीलाद जो दिहाड़ो आ। ॾाढे चुन था चओ सुभान अल्लाह, अञा ज़ोर सां। फी है वुलिदतो, बुखारी खणी जो मां तव्हांखे ॾेखारियां। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हालांकि जुमे जी अहमियत आ, पर जुमे ते रोज़ो नथो रखे। मुस्तफ़ा रोज़ो रखे तो सूमर जे दिहाड़े रखे तो। ऐं वजह सबब कहिड़ो आ, छो थो रखे? सहाबी पुछन था से सूमर ते छो? आचर ते रखो, खम्स ते रखो, जुमे ते, सूमर ते छो? पाण फरमाइनि था, इन्ही जे करे जो सूमर मां मुहम्मद जे मीलाद जो दिहाड़ो आ। अञा मुल्ला खे छा खपे? दलील खपे त नबी मीलाद कोन मल्हायो आ। ओ अंधा, ओ बेवकूफ़, ओ जाहिल ऐं ईमान खां कोरा बदबख्त निभागा, तोखे अञा कुछ नथो नजर अचे त मां छा कयां? तो बुखारी कान पढ़ी आ। अगर बुखारी पढ़ी आ तो तोखे ख़बर पइजी वञे हा। बुखारी में लिखियो पियो आ त नबूवत वारनि 23 सालन में मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो दफ़ो न बल्कि 1104 मरतबा पंहिंजो मीलाद मल्हायो आ। अदा जेकॾहिं अंधो चवे त सिज कोन भरियो आ त पोइ सिज जो ॾोह या अंधे जो? ॾाढे त ॻाल्हायो, मदीने ख़ुदा पाड़ पटेव। ॻाल्हायो ॻाल्हायो बाबा, ॻाल्हायो। ॾोह कंहिंजो आ? कंहिंजो ॾोह आ? अंधे जो ॾोह आ। सिज जो ॾोह
कोन्हे जेकॾहिं महबूब जे मीलाद जी अंधे वहाबी खे ख़बर नथी पवे ओ अंधो आहे उनखे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ का ख़बर कान्हे का पर मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात खे ख़ुदा ताला तमामु वॾो शान अता फ़रमाए। सूरज उल्टे पाऊं पलटे चांद इशारे से हो चाक चो सुभान अल्लाह। सूरज उल्टे पाऊं पलटे चांद इशारे से हो चाक। सूरज उल्टे पाऊं पलटे चांद इशारे से हो चाक। अंधे नजदी देख ले कुदरत रसूलुल्लाह की। अंधे नजदी देख ले सुभान अल्लाह। जेकॾहिं के अंधे नजदी खे के अंधे देवबंदी खे के अंधे वहाबी खे मुझे रसूलुल्लाह जी कुदरत नजर नथी अचे ताकत नथी अचे ओ पंहिंजे अखियुनि जो इलाज कराए। जेकॾहिं मुस्तफ़ा जो मीलाद कंहिं अंधे वहाबी खे नजर नथो अचे ओ पंहिंजे अखियुनि जो इलाज कराए। मुस्तफ़ा जो मीलाद त मुस्तफ़ा पाण बि मल्हायो। अचो त मां तव्हांखे हिकिड़ो हवालो पेश कयां जेको इन वहाबिन देवबंदनि जे लाइ मौत आहे ऐं इंशाअल्लाह ताला इनजे पीउ खे भी ताकत ना है जो जवाब ॾेई सके। गौर सां तवज्जो सां ॿुधजो याद कजो। अबू बकर कोन मल्हायो अबू बकर कोन मल्हायो जॾहिं खुद रसूलुल्लाह मल्हाए थो त पोइ अबू बकर छो न मल्हाईंदो। खुद रसूलुल्लाह मल्हाए थो त उमर छो न मल्हाईंदो। खुद रसूलुल्लाह मल्हाए थो त उस्मान छो न मल्हाईंदो। खुद रसूलुल्लाह मल्हाए थो त अली छो न मल्हाईंदो। खुद रसूलुल्लाह मल्हाए थो त मेमण ॻोठ वारा छो न मल्हाईंदा। अचो हिकिड़ो तव्हांखे हवालो ॾियां ऐं दावा सां थो चवां ही कराची जो शहर आहे पढ़िया लिखिया माण्हू आयो। मुंहिंजी तकरीर टेप थिए पई हेॾो वीडियो भरजे पई हवालो ग़लत साबित निकिरे जेका चोर जी सज़ा सां मुंहिंजी सज़ा मूंखे क़बूल आहे। मां पंहिंजो वाज़ करणु बंदि करे छॾींदुसि पर जे मुंहिंजो हवालो सचो आहे त नजदी वहाबी खे चओ त नए सिर कलमो पढ़ी मुसलमान थी। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह जोर सां सल्लम अलैका या हबीब अल्लाह। खुली खुली पढ़ो सल्लल्लाहु अलैका। दोस्तों अजीजों मुसलमान भाइयों नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत पाक जे तमाम किताबन में ही रिवायत मौजूद आहे। जै रात मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी आ चओ सुभान अल्लाह। उहा तव्हांखे ख़बर हूंदी त कहिड़ी रात हुई। चंद्र जी 12 रबीउल अव्वल को आया दुर्रे यतीम। जोर सा सुभान अल्लाह। 12 रबीउल अव्वल को आया दुर्रे यतीम। आया आया नूरे इलाही आया आया नूरे इलाही प्यारा रऊफुर रहीम नबी जी अल्लाह अल्लाह। जोर सां चओ अल्लाह 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 हू ला इलाहा
इल्लाहु अल्लाह अल्लाह अल्लाहु ला इलाहा इल्लाहु। अवां साथ ॾींदव न त मां ॻाल्हाईंदुसि, ये साथ न ॾिनो